नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त मौसमियात खाते कराची, हैदराबाद, दादू समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु राति खां बरसात जी अकथी करे छॾी है। कराची ऐं हैदराबाद में ॿोॾि जो इम्कान है, तेज़ हवाऊं भी हलंदियूं। मौसमियात खाते हिदायत जारी कंदे चयो त बरसातनि दौरान शहरी घरनि खां ॿाहिरि घटि निकिरनि, बिजली जे थंभनि खां परे रहनि, गाॾी एहतियात सां हलाइनि। चौमासे जी बरसातनि दौरान एहतियाती तदाबीरनि ते अमल करे हादसे खां बची सघे थो। डायरेक्टर मेथ सरदार सरफराज़ ॿुधायो त बरसातनि जो सिस्टम हिन वक़्तु भारत में मौजूदु है, जेको सुभाणे खां सिंध में शामिल थी वेंदो। कराची जे सरकी ऐं ॾाखणे हिसे में वधीक बरसात पइजी सघे थी। हिन चयो त फ़िलहाल कुझु नथो चई सघिजे त ॿोॾि सबबु कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा मुतासिर थींदा। बरसात खे रब पाक जी रहमत चयो वेंदो आहे, पर बरसातनि सबबु मुल्क जी सभ खां वॾी सनअत शहर कराची में ज़िंदगी जो कारोबार मुअतल हुजण जो सबबु बणिजी वेंदो। मुल्क जे ॿियनि शहरनि जे उबतड़ कराची में बरसात रहमत बजाए रवासियुनि लाइ ज़हमत बणिजी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।